दोस्तों उम्मीद है तव्हां सभु भाई ठीक हूंदो, शाद हूंदो ऐं आबाद हूंदो। रब पाक कंदो तव्हां अहिड़ी तरीक़े सां हमेशह शाद ऐं आबाद हूंदो। दोस्तों हितां जी मौसम ॾिसो, तमामु ज़बरदस्त ऐं बहितरीनु मौसम आहे, पर शदीद बरसातुनि जो ख़तरो बि आहे। पर रब पाक जी महिरबानीअ सां अञा ताईं असांजे इलाइक़े में एतिरी ख़ासि बरसाति न थी आहे जेतिरो तमामु शदीद भउ हुयो। अॼोकी राति सुभाणे को ॾींहुं, सुभाणे किरका राति अहम आहे अला कंदो त खेर खीर जी बरसाति थींदी ऐं तव्हां सभिनी भाइरनि ॾे बि रब पाक कंदो त खेर खीर जी बरसातूं थींदियूं इंशा अल्लाह ताला। त दोस्तों तव्हां मौसम ॾिसो, हितां जो मौसम चेक कयो, हे झुड़ ॾिसो त कहिड़े तरीक़े सां। दोस्तों ही तव्हां ॾिसो त पूरो आसमान बिल्कुलु हिकु जहिड़ो आहे, पर असांखे तमामु घणो ड्रिॼारियो आहे मौसमियात वारनि त हेतिरी बरसाति थींदी, हीअं थींदो हूअं थींदो, अलाह साईं रहम कंदो। पर हीअ तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां जुड़ आस्ते आस्ते वञी रहियो आहे। पर 2022 में जेको जुड़ हुयो एॾो ख़तरनाक हुयो, असां पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में अहिड़ो जुड़ असां न ॾिठो हुओसीं। पर पोइ बि मालिक साईं रहम कंदो, हे जुड़ पंहिंजे सफ़र ॾे रवां दवां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां वञे थो पियो। मां असांजी इहा दुआ आहे त अलाह साईं जिथे बि बरसाति वसाए, रहमत वारी वसाए। सभु ग़रीब मारवाड़ा अॼु ताईं जिन जा घर ड्रथा हुआ त अञा ताईं कोन ठही सघिया आहिनि। ॾिसो हितां जो मौसम झुड़ कहिड़े तरीक़े सां, पूरो आसमान हिकु करो आहे, पर किथे बरसाति घटि वसंदी, किथे दरमियानी, किथे तेज़। मालिक साईं सभिनि खे पंहिंजो हिफ़्ज़ अमान में रखंदो, असांजी इहा दुआ आहे। पर असां 2022 में जीअं तव्हांखे ॿुधायमि, असां हीउ झुड़ जहिड़े तरीक़े सां ॾिठो होसीं, असां पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में अहिड़ो झुड़ न ॾिठो हुयोसीं। त रब पाक सभिनि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो। दोस्तों मां ठाहे रहियो आहियां चांहि, मौसम आहे झुड़ाली, ऐं तव्हांखे ॾेखारियां त हीअ तयारु थी रही आहे मुंहिंजी चांहि। मूंसां गॾु आहे मुंहिंजो नंढो, हीअ ॾाढो खेचली आहे ऐं हरू भरू ज़िद कंदो आहे त मूंखे हीअ शइ खपे, मूंखे हीअ शइ खपे, मूंखे हीअ शइ खपे। हिमत तोखे छा खपे बुआ? चांहि जो केक। चांहि जो केक। त दोस्तों तव्हांखे मां ॿाहिरि विज़िट कराईंदुमि। असां ॾे बि राति बरसाति पई हुई, पर हल्की हल्की तव्हांखे ॿाहिरि जो बिल्कुलु मां ॾेखारियां थो। वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे, असां सां गॾु ऐं जुड़ियल रहिजो। उमेदु आहे तव्हां सभई ॿार सुठे तरीक़े सां सपोर्ट कंदा आया आहियो ऐं हमेशह अहिड़े तरीक़े सां तव्हां सपोर्ट कंदा रहंदो। वीडियो एंड ताईं ॾिसिजो। दोस्तों हे साम्हूं ॾिसो, आसमान बिल्कुलु तयारु आहे, मालिक साईं रहम कंदो। गलियूं बिल्कुलु साफ़ आहिनि, पर बरसाति खां पोइ मां तव्हांखे ॾेखारींदुमि त हिननि जो हशर आख़िर थिए कहिड़ो थो। हेठि वारो इलाइक़ो आहे, मालिक साईं रहम कंदो। गलियूं ऐं हे तव्हां प्लाट ॾिठा त बिल्कुलु क्लियर आहिनि ऐं बरसाति हल्की हल्की हुई। शिनकार हे वणनि मां तव्हां ॾिसो कहिड़े तरीक़े सां पाणी जमा आहे, हल्की हल्की बूंद आहे, फर्स्ट क्लास मौसम आहे। दोस्तों इहो हुयो अॼु जो व्लॉग। उमेदु आहे तव्हां सभिनी भाइरनि खे पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं इंशा अल्लाह ताला, ज़िंदगीअ साथ ॾिनो त इंशा अल्लाह ताला सुभाणे कंहिं नए मौज़ूअ सां। तेसिताईं रखिजो तमामु घणो पंहिंजो ख़्यालु। मिलंदासीं इंशा अल्लाह नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।